जी सिंध सरकार पारां जेका 9 ॾींहं जी लॉकडाउन खां पोइ अॼु जेको 8 तारीख़ ते शहर खोलण जो सिंध खे खोलण जो ऐलान कयो वियो। उन ऐलान तहत जेका वबा जे अंदरि जेकी जुज़वी लॉकडाउन हुई पहिरियां खां उहा ख़तमु कई वई आहे। शहर जा नंढा वॾा कारोबारी मक़सद खुली विया आहिनि। शहर जे अंदरि माण्हुनि जी पी आहे, कारोबारी माण्हुनि जे चेहरनि ते मुर्क आहे, छो त सिंध सरकार पारां जेका कारोबार खोलण जो ऐलान कयो आहे, पाबंदियुनि खे ख़तमु कयो आहे। उन सां गॾो गॾु सिंध सरकार पारां जेको इहो बि ऐलान कयो त SOP ते अमल कयो वेंदो, पर जेका वबा जे अंदरि SOP ते अमल थींदे किथे बि नज़र नथो अचे। शहर जे सभिनी कारोबारी माण्हुनि खे हुजे, दुकानदार हुजे, चाहे रेडी वारो हुजे, चाहे कंहिं बि कारोबार वारो माण्हू हुजे, उनखे न त को मास्क पातल आहे, न उन जे वटि जो आहे को सैनिटाइज़र रखियलु आहे। उनजे करे शहर जे अंदरि SOP ते अमल न आहे। बाक़ी शहर हुकूमती ऐलान खां बाद जेको आहे सॼो खुली वियो आहे। माण्हुनि में कोरोना जो ख़ौफ़ न आहे, जॾहिं त कोरोना जो ख़तरो मौजूदु आहे, पर हिते ख़ौफ़ न आहे। माण्हुनि खे घुरिजे त SOP ते अमल करे, सैनिटाइज़र ऐं मास्क पाए त जीअं हिन मज़े खां बची सघिजे, पर उहो कोन थो थी सघे। शहर सॼो खुली चुको आहे। शहर जे अंदरि रश आहे। शहर माण्हू शहर में ख़रीदारी लाइ निकिरी आया आहिनि। रोड रस्तनि ते रश लॻी पिया आहे, पर SOP ते अमल न आहे। जी।